अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं अहमद मुग़ल ऐं सरमन सिंधीअ जे अमड़ जे बारे में। दोस्तों, सोशल मीडिया ते हिकु ख़बर तमामु तेज़ी सां वायरल थी रही आहे। उन में इहो ॿुधायो पियो वञे त अहमद मुग़ल ऐं सरमन सिंधीअ जी अमड़ हिन फ़ानी दुनिया मां लाॾणो करे वई। दोस्तों, असांजो हीउ वीडियो हिन हवाले सां आहे। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां वीडियो खे अञा लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। महिरबानी। दोस्तों, सिंध जा ॿ हीरा फ़नकार सरमन सिंधी ऐं अहमद मुग़ल खे ॼणींदड़ उन जी माउ हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वई। दोस्तों, अहमद मुग़ल ऐं सरमन सिंधीअ जी अमड़ कल्ह सुबुह जो कराची हॉस्पिटल में दम तोड़े छॾियो। दोस्तों, अहमद मुग़ल खे तमामु घणी ॾुख पहुती आहे। अहमद मुग़ल वधीक इहो चयो त मूंखे अञा भाउ जो ॾुख हो ऐं हाणे अमड़ बि साथ छॾे वई आहे। दोस्तों, अहमद मुग़ल कराचीअ मां पंहिंजे अबाणे ॻोठु परियालो ॾांहुं रवानो थियो। दोस्तों, अॼु जी असांजी नंढड़ी वीडियो अगरि तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। महिरबानी।